वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ अॼु ॿिए ॾींहुं बि शहरी इतिहाद जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी धुरियुनि जी वॾी अंग बैंकिंग स्क्वायर वटि 5 कलाक अलामती बुख हड़ताल कई ऐं चोर पुलिस जी ड्रामेबाज़ी बंदि कयो जा ज़ोरदार नारा हंया। इन मौक़े ते शहरी इतिहाद जे सदर माशूक अली फुलपोठो, एडवोकेट इनायत तुन्यो, आशिक अली कलहोड़ो, ज़मीर मुगैरी, जावेद अली गमास, ख़ुदाबख्श सांगरो ऐं ॿियनि चयो त नसीराबाद पुलिस जी नाअहलीअ करे ॾोहनि में वाधारो आयो आहे ऐं शहर तोड़े भर पासे में चोरियूं ऐं फुरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वापारी तोड़े शहरी ॾींहुं ॾिठे जो फुरिजी रहिया आहिनि। गाजी ख्वाबड़, बाडरे, वारे ऐं ॿिया लिंक रोड ॾोहारनि जा आमाजगाह बणियल आहिनि। पुलिस ॾोहारनि जी साथारी बणियल आहे, जंहिं करे शहरनि जो जीअण जंजाल बणियल आहे। हुननि चयो त शहर में जुआ, मंशात ऐं फहाशी जा अड्डा पुलिस जी सरपरस्तीअ में हली रहिया आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ का बि मुयसर कार्रवाई नथी कई वञे, जंहिं करे शहरी पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त शहर समेत इलाइक़े में अमन बहाल करे चोरियूं, फुरिजी वियल मोटरसाइकिलूं ऐं वापारियुनि जूं रोक रक़म वापसि कराए मुलविस ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची